नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदड़ मोटरवे पुलिस जे IG DIG अली शेर जकरानी ऐं सेक्टर कमांडर कासिम इफ्तिकार वराइच जे हिदायतुनि ते DSP राशिद अली शाह बेट 29 कंडियारो जी निगरानी में एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो मुख्तलिफ हंधनि ते रोड सेफ्टी बाबत सेमिनार कया, जंहिं सिलसिले में अॼु दरगाह अलाहाबाद जी जमायत इस्लाह अल मुस्लिमीन जी तरबियती वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे मोटरवे पुलिस जे एडमिन ऑफिसर रोड सेफ्टी मुतलिक ॼाण ॾिनी। वर्कशॉप में उस्तादनि शागिर्द ऐं जमायत जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मोटरवे ऑफिसर रोड सेफ्टी बाबत आगाही ॾींदे ॿुधायो त असांखे गाॾी एहतियात सां हलाइण घुर्जे, मोटरसाइकिल हलाइण वक्त हेलमेट जो इस्तेमाल लाज़मी करणु घुर्जे, गलत ड्राइविंग हरगिज़ न करियूं, ओवर स्पीड ओवर लोडिंग गलत ओवरटेक खां पासो कयूं। थोरो एहतियात करण सां असां कंहिं बि इम्कानी हादसनि खां बची सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।